सिंध में सियासी कारकुननि जो क़त्लेआम बंदि कयो वञे। असद उमराणीअ जो बेगुनाह क़त्ल हुक्मरान जो ताबूत में आख़िरी कोको साबित थींदो। सिंध जे सियासी वर्करनि खुलेआम निशानो बणायो पियो वञे। असद उमराणी हिकु नौजवान ऐं सियासी वर्कर हो, हमेशह दिलनि में रहंदो। SDP अॻुवाण अख्तर बुलेदी ऐं ॿियनि अॻुवाणनि जो ख़िताब। PP शहीद भुट्टो जे अॻुवाण असद उमराणी जे क़त्ल जी FIR अदालती हुकुम ते दाख़िल थियण बाद कूड़ी पुलिस मुक़ाबले में हिसो वठंदड़ मुलविस पुलिस अहलकारनि जो गिरफ़्तारीअ लाइ रतोदरो में PP शहीद भुट्टो जे सॾ ते रतोदरो शहर जे सियासी समाजी तंज़ीमुनि पारां शहीद भुट्टो अॻुवाण इनायत उमराणी जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे कारकुननि समेत शहरनि दुकानदारनि वॾे अंग में शिरकत कई। मुश्तइल मुज़ाहिरीन बस स्टैंड रतोदरो पहुची टायरनि खे बाहियूं ॾिनियूं ऐं रोड बंदि करे छॾियो। ट्रैफ़िक मुअतल रही। उन मौक़े ते शहीद भुट्टो अॻुवाण इनायत उमराणी, SDP अॻुवाण अख्तर बुलेदी, अलवराय उमराणी, सदर ईरानी, जैक्सन अॻुवाण मोमिन समूह, कमांडो जलबाणी, PTI अॻुवाण अकबर आरबाणी ऐं आवाज़ शहरी इतिहाद जानीस चूणेजो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। रिपोर्ट हादी बख्श लुनारी, सोनी सिंध न्यूज़, रतोदेरो।